उस्ताद अब्दुल सत्तार स्टेज ते मुक़रर रहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मानवारा मुझा मौजूद साईं नूरुल्लाह सातो साहब इहो मेल किगरी साईं जो पास मूंसां गॾु आयल मुंहिंजो अकाउंटेंट बख़्तुर सरवरी साईं मुख़्तियार हुसैन सोलंगी साहब ऐं ॿिया जो पास पेटल जा उहिदेदार ऐं मुंहिंजा मौसम अॼु मुंहिंजे प्रोग्राम में दोस्त वकील बिरादरी भी आई आहे। मां उन्हनि खे बि महिरबानी थो अदा कयां प्रोग्रामनि में। साईं मुंहिंजो राजनी साहब वेठो आहे बायोमेट्रिक एसोसिएशन ऐं बाक़ी मीडिया वारा दोस्त उन्हनि जी वॾी महिरबानी जेके असांजे यूसी लेवल जो जेको प्रोग्राम हुयो उन में आया। मां प्रोग्राम अरेंज कया आहिनि यूसी वारा उन्हनि जो रातो आहियां जहाँ एॾो मेलो मचायो महफ़िल मचाई हिकिड़ो नओं रंग नवाणी थी आंदी सिलसिलो इहो अॻ में बि हले पियो पर हाणे एक्टिविटीज़ इहे थींदियूं रहंदियूं आहिनि। हाणे हिननि जी का हिकिड़ी रिवायत हिकिड़ी कई आहे त क्विज़ प्रोग्राम रखियो अथऊं। हाणे सोच साॻियो सिलसिलो अॻ में बि थींदो रहियो आहे। एॾी एक्टिविटी ज़ाहिर न थी वई। हाणे साॻी शइ कॉम्पिटिशन ॿार तयारी करे आया इम्तिहान जे हुन क्विज़ जे मुक़ाबले जे लाइ तव्हांजी महिनत ॾिसो। हुननि में हिकिड़ो असांजो आहे न हिकिड़ी पढ़ण जी आदत विझी आहे। हो हिते पढ़नि था घर पढ़ंदा वॾी कोशिशि कंदा वॾी हिमत कंदा मतिलबु हुनजी हिकिड़ी वधे थो पियो शौक़ु आहे शौक़ु वधाइणु। बाक़ी दोस्तनि जी महिरबानी हाणे साईं जी पास प्रोग्राम हेडमास्टर जेको आहे मेन प्रोग्राम कहिड़ो स्कूल आहे कादर माछी ऐं जो पास ॿियो जेका तव्हां महिनत कई आहे असांजो जेको फोकल पर्सन साईं अब्दुल सत्तार भुट्टो साहब। हाणे जेकॾहिं को ॿियो दोस्त को रहिजी वियो हुजे त उहो ॾुख न करे थोरो मजमूओ घणो आहे उहो दोस्त रहिजी सघे थो। तव्हां अच्छा हाणे अचूं था इन हिसाब सां त हाणे उन ॾींहुं मां तव्हांखे किंगरी में ई हिन प्रोग्राम अहिड़े में हुयुसि यकीन करो हाणे मूंखे ॿियनि तालुकनि में मयादो अचणु शुरू थी वियो। बाबा किंगरी में त छा ॾिठो आहे। अरे बाबा मां किंगरी में महिनत ॾिठी आहे। मां किंगरी में मोहबत ॾिठी आहे। मां किंगरी में ॾिठो आहे। इन करे मुंहिंजी दिलि चए थी अॼु मां हाई कोर्ट हुयुसि यकीन कंदो फिस ते केस लॻंदो जीअं केस लॻंदो मूंखे ऑफिस मां फ़ोन अचनि पिया हे ख़बर पियो आहे बाबा पहिरियां मां सॼा कमकार छॾे मोहबत ई माण्हुनि ॾे मां वेंदुसि उतां थी वेंदुसि उन खां पोइ मां तव्हां ॾे ईंदुसि। हाणे उहो असां पेश आहियां ऐं मुंहिंजी जेको आहे ख़ुशी जी इंतहा आहे। एॾो वॾो प्रोग्राम एॾो बहितरीनु प्रोग्राम दोस्तनि कयो आहे। ख़ासि करे मां हैरान आहियां हैरान हर जाइ ते मां इहा ॻाल्हि कंदो आहियां। मां पंहिंजे ॻोठ में ॻाल्हि थो कयां मां पंहिंजे ऑफिस में थो ॻाल्हि कयां यार नियाणियूं असांजी किंगरी तालुके में एॾी लेवल माना अधु अधु छोकिरियूं वेठियूं आहिनि असां वटि पढ़नि थियूं। इहा असांजी वॾी कामयाबी आहे। असां वटि जेकॾहिं नियाणी पढ़े थी इहा फ्यूचर में जेको आहे न असांजी वॾी कामयाबी आहे त असांजी नियाणियूं हिते पढ़नि थियूं पियूं। ऐं इहा मां हिते इलाही अक्सरत ॾिठी आहे अक्सरत आहे नियाणियुनि जी। जंहिं प्रोग्राम में मां वञा थो जंहिं स्कूल में मां वञा थो उते मूंखे नियाणियुनि जी पढ़ाई जी अक्सरत इलाही नज़र आई आहे। इहा असांजी वॾी कामयाबी आहे। हाणे अहिड़ा प्रोग्राम थींदा अॼु जीअं साईं ॿुधायो त अॼु जेकॾहिं वाक़ई जेके स्कूल खां ॿार आहिनि उन्हनि जी दिलि बि चवंदी त असां वञूं स्कूल में पढ़ूं। असांजा हे दोस्त वकील बिरादरी वेठी आहे। अॼु असां वटि जेको आहे सो मीडिया वारा वेठा आहिनि सभई दोस्त वेठा आहिनि को जेको ऑफिसर वेठो आहे। हाणे हिते ॿार जेके आहिनि न ॿार इहा शइ ॾिसंदा आहिनि। मां ॾींहुं जो बीठो आहियां हिकिड़ो उस्ताद जो बीठो आहे उनखे ॾिसंदा सुभाणे असां इहा शइ थियूं हिननि में जज़्बो थींदो। हाणे मूंखे असल में जेके हिन महिल वञिणो न हुजे हा न ऐं हिन महिल असल में थोरो इंफॉर्मेशन ॾियणी आहे उनजे करे माना मुंहिंजी जेका ख़ुशी हुई जेको मां अॼु जेकॾहिं मूंखे शाम ते विहारींदा मां किंगरी आहियां शाम ताईं वेठो हुउमि सॼो प्रोग्राम अटेंड करे मूंखे पाण ॾुखिजे थो मां माना हे प्रोग्राम माना पूरो नथो करे। इनशाला इहे सिलसिला हलंदा रहंदा ऐं जेको आहे सो
ॿिए हुनमें जेको अॼु तव्हांखे टाइम जेको मां घटि ॾियां थो पियो उन जे लाइ जेको आहे न मां नेक्स्ट टाइम इंशाअल्लाह इहा कसर कंदुसि। बाक़ी साईं रुगला साहिबु इलाही हिमत कई आहे ऐं उन जो रेस्पॉन्स उन जो रिज़ल्ट हाणे स्कूल त असांजे हथ में मिलंदा हुया हर ॻोठ जे हू ख़बर न हूंदी जंहिंखे न हाणे उन ते बि इहा ख़बर पइजे थी बाबा न को अहिड़ो ऑफिसर आयो आहे जंहिंमें टिपोर थी आहे। मां पंहिंजे हिसाब सां कोशिशि कयां थो जेको मुंहिंजो हाल आहे जॾहिं थोरी मां आयो आहे न मां हिकु जात चुपके न वेठो आहे। यकीन कंदो त मुंहिंजो को बि ॾींहुं अहिड़ो न आहे जेको मां विज़िट न कंदो हुजां। विज़िट जो मतिलबु इहो कोन्हे त मां वरी कंहिंखे वञी टारगेट कयां। वञूं था दोस्तनि खे उहो कयूं था हिमथायूं था बाबा पंहिंजी क़ौम आहे पंहिंजी क़ौम जॾहिं असां न कंदासीं को ॿियो ॿारु अचे असां जॾहिं कंदो छा असांखे करिणो आहे न हर शइ असांखे करणी आहे। क़ौम असांजी आहे बचा असांजा ॻोठ असांजा हर शइ ऐं कॉम्पिटिशन जो दौरु आहे। असां जेकॾहिं पंहिंजी क़ौम खे हिते पहुचे छॾे ईंदासीं त अॻिते असां दुनिया सां कीअं मुक़ाबिलो कंदासीं यार। मुंहिंजा उस्ताद बिरादरी आहे उन्हनि खे मां हर भेरे अर्ज़ु कंदो आहियां ऐं मुंहिंजो इहो सम्झो नारो आहे त उस्ताद खे इज़त ॾियो। मुंहिंजे तरफ़ां इहो ई नारो हूंदो आहे त उस्ताद खे इज़त ॾियो। पर रुॻो इहा शइ न इन सां गॾो गॾु ॿी बि हिकिड़ी शइ चवंदो आहे पंहिंजी इज़त पाण पैदा बि कयो रुॻो इज़त वठण इक़्तिदार में न हुजो। अहिड़ो हिसाब किताब हलो तव्हांजी पाण माशरे में तव्हां एॾो कयो जीअं अॼु पुराणे दौर में फाइनल पास उस्ताद हूंदा हुआ उहे यकीन कयो ॻोठ जा चङा हूंदा हुआ। जेको फ़ैसिलो हूंदो उन्हनि वटि वेंदो उहे माना मौज़ सम्झा वेंदा हुआ। इन में कोई शक कोन्हे असांजो पैगम्बरी पेशो आहे असांजो पैगम्बरी पेशो आहे असांजे पेशे जहिड़ो को ॿियो पेशो आहे कोन। अलाह साईं जी महिरबानी इबादत जी इबादत बि पघार मिले थी यार। असां पंहिंजी इबादत में घटि सोच न कयूं न खोट। अलाह साईं असां ते इलाही महिरबानी आहे। ॿियनि बैंक ऑफिसर आहे उन ते अलाह साईं एॾो महिरबानी न आहे जेतिरो असां ते आहे। उहो वेंदो सिर्फ़ु पघार खणी ईंदो असां वेंदासीं सवाब बि गॾु खणी ईंदासीं। सिर्फ़ु हे दोस्त वकील बिरादरी वेठी आहे सभिनी खां असां यकीन कंदो असां ते अलाह साईं इलाही महिरबानी आहे। जॾहिं असां ते अलाह साईं महिरबानी आहे असांजो बि फर्ज़ु आहे असां जेको आहे सो कोशिशि करे ऐं उन शइ खे अलाह साईं जेका महिरबानी असांखे कया उनजो भरपूर फ़ाइदो उन्हनि खे ॾियूं। ॿियो हाणे बाक़ी रहियो मसइलो हालात मतिलबु कुझु फैसिलिटीज़ कुझु मसइला मसाइल आहिनि इन में कोई शक कोन्हे। असांजे उस्ताद खे ओतिरियूं सहूलियतूं कोन्हनि ओतिरियूं असां वटि फैसिलिटीज़ कोन्हनि। थोरो बहरान आहिनि मसइला मसाइल आहिनि ऐं मां कोशिशि कई आहे जेतिरो थी सघे थो सना सुका जेके मुंहिंजे वस में शयूं आहिनि सभु कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मथी लेवल आहिनि। अलाह साईं कंदो असां लिखूं पढ़ूं था पिया उन लिखूं था राब्ता कयूं था पिया अलाह साईं कंदो त कुझु न कुझु असां कुझु हाणे ताला असांजा तक़रीबन असांजा इलाही बिल्डिंग्स जे हवाले सां फर्नीचर जे हवाले सां असां वटि इशू आहे। अलाह साईं कंदो हाणे असां फर्नीचर जी डिमांड बि वधी अथऊं कुझु एमिरात जा बि वर्क्स जा कम आया आहिनि कुझु बिल्डिंगूं आयूं आहिनि ऐं तक़रीबन मां को अहिड़ो ॾींहुं न आहे जॾहिं मां बिल्डिंग जे लेटर न लिखंदो हुजां रिपेयर जे लाइ लेटर न लिखंदो हुजां इन्हनि खे एक्सकेरी इंजीनियर खे। बाक़ी उस्ताद जेको बि अचे मूं वटि मुंहिंजी ऑफिस में मुंहिंजे टीओ वटि का तकलीफ़ अथसि मां यकीन कंदो ॿिया दोस्त मूंखां बहितर कमु करे विया हूंदा मां दावा कंदो कयां जेकॾहिं मुंहिंजो कोई बि उस्ताद मूंखे फ़ोन कंदो आहे यकीन कंदो मां हुनखे फ़ोन ते रिस्पॉन्स ॾींदो आहे ऐं उनजो फ़ोन ते मां उहो मसइलो हल कंदो आहियां। पाण दोस्त हिमत कनि मूंसां राब्तो कनि मूंसां मिलनि का तकलीफ़ हुजनि मां उनजी घर वेठे मसइलो हल कंदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी दिलि नथी चवे तव्हां दोस्तनि खे छॾे वञा पाण छा कयूं मजबूर बि आहे तव्हां दोस्तनि जी इज़त ॾियण जी मान ॾियण जी वॾी महिरबानी। ये असांजा मोज़िज़ मेहमान जंहिं असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो मां हाणे साईं जन खे गुज़ारिश कंदुसि त असांजे फोकल पर्सन जे बि महिनतूं शामिल आहिनि प्रोग्राम कराइण में ॿिनि कमनि में ऐं साईं जन खे अर्ज़ु कंदुसि त हू असांजे फोकल पर्सन सर अब्दुल सत्तार भुट्टो साहिब जन खे शील्ड पेश कनि इन जेको उनजी ख़िदमतनि जे सिलसिले में सर अब्दुल सत्तार खे साईं पंहिंजो मोज़िज़ डी ओ साहिब सर असगर अली बोज़ा साहिब शील्ड पेश कनि था।